मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं घरवारी सां हम बिस्तरी करण खां बाद में गुस्ल जो मुकमल तरीक़ो। साईं गुस्ल जो तरीक़ो घरवारी खां हम बिस्तरी खां बाद में या अहिड़ी तरह एतलाम पइजो मुकमल तरीक़ो इहो आहे त तव्हां जेको वज़ू खाने में दाख़िल थियो, वज़ू खाने गुस्ल खाने में जेको दाख़िल थियो, दाख़िल थियण खां बाद में तव्हां सभ खां पहिरियां पलीती पंहिंजी साफ़ु कयो। पलीती साफ़ु करण खां बाद में साईं जेकी लॻल हूंदी आहे पलीती तव्हां पंहिंजी धोइण खां बाद में वज़ू कयो, जीअं नमाज़ जो वज़ू थींदो आहे। इन खां बाद में 3 गरड़ा कयो, नक में पाणी पहुचायो, सॼे जिस्म खे बहितरीन कंडीशन सां जेको आहे धो, जीअं तव्हांखे पूरी तसल्ली थी वञे त मुंहिंजो वार हिकिड़ो बि हाणे ख़ुश्क नाहे रहियो। साईं गुस्ल जेको आहे तव्हांजो मुकमल थी वियो। हाणे तव्हां नमाज़ बि पढ़ी सघो था, अहिड़ी तरह गुस्ल बि करे सघो था। हाँ, रमज़ान में साईं बुज़ुर्ग भली ॻाल्हि कई त रमज़ान में उहो जेको आहे गरड़ो नाहे करिणो। जेकॾहिं रमज़ान में गरड़ा कयो त पोइ छा थींदो साईं, उहो तव्हांजो रोज़ो जेको हलियो वेंदो। त रमज़ान में सिर्फ़ु एतिरो कोई सिर्फ़ु गुरड़ियूं कयो।